हाणे छा थींदो वसीम? खबर ना है। मूंखे लगे तो पाण खे इंतजार करण खपे। छा जो इंतजार? आपी जी हालत ठीक थियण जो इंतजार। मायरा जे ठीक थियण जो इंतजार असां छो कयूं? वसीम मां असांजे मुस्तक़बिल जी ॻाल्हि पई कयां। जेसिताईं आपी जी हालत नथी ठीक थिए तेसिताईं असां शादी नथा करे सघूं। ये तू केड़ियूं ॻाल्हियूं पई करी? मायरा जे ठीक थियण जो असांजे रिश्ते सां केड़ो ताल्लुक? आई एम सॉरी वसीम, मां इलाही कंफ्यूज थी वई आहियां। आपी खे जे होश अची वियो ऐं हुनखे पंहिंजे रिश्ते जे बारे में ख़बर पई त पोइ छा थींदो? उनखे पहिरियां खां छा? मुंहिंजो मतिलबु आहे तोखे सभु ख़बर आहे। असां ॿई हिक ॿिए जे लाइ ठहिया आहियूं। मायरा खां वधीक मूंखे तुंहिंजी परवाह आहे फसिया। उहा छा सोचींदी, उन ते छा गुज़रंदी, या बाद जी ॻाल्हि आहे। असां पंहिंजो टाइम छो ज़ाया कयूं? ख़बर न आहे, शायद तू ठीक पियो चवीं। मां इलाही जज़्बाती पई थियां। काई ॻाल्हि न आहे, मां सम्झां थो। ॾिस फसिया, हाणे तूं रुगो मुंहिंजे ऐं पंहिंजे बारे में सोचींदी आहे। असांजो पंहिंजो घर हूंदो, असां केॾो ख़ुशि रहंदासीं। मां त हमेशह इहा ई दुआ घुरंदी आहियां वसीम। तू फिक्र न कर, सब ठीक थी वेंदो। फैसला फैसला गलत सब फैसला बेवजह ही अड़ंदा विया। फासला फासला गलत सब फासला बेवजह ही वधंदा विया। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।